बिन मौजून ते ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो मौज़ू जंहिं मुतालिक हीअ महफ़िल सजाई वई आहे ऐं हिकिड़ो मौज़ू सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो प्यारो, उहो लाडलो, उहो दादलो, उहो जुर्रत वारो सहाबी जंहिं दुनिया खे मञरायो त मुस्तफ़ा जो ग़ुलाम कंहिंखे चइबो आहे। तैयार आहियो ॿुधण जे लाइ? अल्हम्दुलिल्लाह। त सभ खां पहिरीं आउं शुरूआत कयां थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेका मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे लाइ हीअ जलसो कटे वियो आहे। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत, अॼु कसरत सां अल्लाह जो क़ुरान ॿुधो। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत बि पढ़ां थो, ॿी आयत बि पढ़ां थो। अल्लाह ताला जा बहानड़ो निमाज़ जे अंदरि हर निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ण खां फारिग़ थियण खां पहिरीं अत्तहियात पढ़ंदो आहे। अत्तहियात खां बाद में दुरूद पढ़ंदो आहे। दुरूद पढ़ण खां बाद में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआ पढ़ंदो आहे, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया व लिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। हर निमाज़ी दुआ घुरंदो आहे। तवज्जह कर मुस्लमान, अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि हुक्म ॾिनो आहे पंहिंजे लाइ बि बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो, पंहिंजे अबे अम्मा जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सॼी उम्मत जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। अंदाज़ो लॻाए दोस्त, कॾहिं पंहिंजे दुआ घुरण जे लाइ टाइम कोन मिलंदो आहे। दुनिया जे मसरूफ़ियतुनि एतिरो मसरूफ़ करे छॾियो, मौक़ो न मिली सघियो अल्लाह जे दरबार में इस्तग़फ़ार करे सघे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम जी महफ़िल मौजूद आहे। हिकिड़ो सवाल ई आयो, ऐ मुंहिंजे सुहिणे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सॼल दादुला भा अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा, मूंखे औलाद नाहे, अॼु को अहिड़ो अमल दसियो मां उहो अमल कयां त अल्लाह जी ज़ात मूंखे औलाद अता फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा फरमाए, वञ वञी कसरत सां इस्तग़फ़ार पढ़। ॿियो आयो, सुण अलीउल मुर्तज़ा, असांजे शाख़ुनि जो पाणी ख़त्म थी वियो आहे, बाग़ सुकी विया, अहिड़ो को विर्द वज़ीफ़ो दसियो क़ुरान करीम जूं आयतूं या सुण अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा, अहिड़ी का दुआ घुरो जो अल्लाह जी ज़ात मुश्किल आसान फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाए, वञ वञी इस्तग़फ़ार पढ़। टियों आयो, असांजा गुनाह घणा थी विया आहिनि, छा कयूं? फरमायो, वञी इस्तग़फ़ार पढ़। सवाली ईंदा विया, हिकिड़े चयो सुहिणा मींहुं नथो वसे, पाण फरमायो इस्तग़फ़ार पढ़। जॾहिं सवाली विया हलिया, संदन जो ग़ुलाम वेठो आहे, मुंहिंजा दोस्त अलीज़ कंबर जेको गॾु हलंदो आहे, अर्ज़ थो करे सुहिणा अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जंहिंखे औलाद न हुयो उनखे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा मींहुं न पिया वसनि उन्हनि खे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा बाग़ सुकी विया उन्हनि खे बि चयो इस्तग़फ़ार कर। राज़ कहिड़ो आहे? अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जे ज़ात फरमायो, कहिड़ो अली? उहो अली जंहिं फरमायो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आसमानी सभिनी किताबनि जो इल्म क़ुरान करीम में अता फरमायो। क़ुरान करीम जो इल्म सूरह फातिहा जे अंदरि, सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह जे अंदरि, बिस्मिल्लाह जो इल्म बा जे अंदरि, बा जो इल्म टुभके जे अंदर, वो टुभको कहरा शेरे खुदा फरमायो अना नुक़ततु तहतल बा, वो टुभको ॿियो ना है, वो टुभको मां अलीउल मुर्तज़ा खे रब जे ज़ात बनाए छॾियो। उन शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो वज़ीफ़ो ॿुध मुस्लमान। पाण फरमायो, छा तो क़ुरान कंबर न पढ़ियो आहे छा? मुंहिंजा साईं पढ़ियो आहे। पाण फरमायो, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअम्वालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन
जन्नातिन यजअल लकुम अन्हारा। अस्तगफार कर, कसरत सा अस्तगफार कर। अल्लाह ताला तुझू मिड़ई मुश्किलातूं आसान फरमाए छदींदो। औलाद न थई, अस्तगफार कर, रब तोखे औलाद अता फरमाइंदो। दौलत दुनिया न थई, अस्तगफार कर, अल्लाह तोखे माली मदद फरमाइंदो। जेकॾहिं तुंहिंजे बागन में का बीमारी लगी आ, सुकी विया आहिनि, अस्तगफार कर, अल्लाह तुंहिंजे बागन खे आबाद करे छदींदो। आसमान मां मींहुं नथो वसे, अस्तगफार कर, रब आसमान मां रहमत वारो मींहुं वसाईंदो। ओहो अस्तगफार ऐ मुसलमान 24 कलाकन में याद नथो थे केडो न नमाज जो अजीम अल्लाह जे ज़ात तोहफो अता फरमायो आ। ओ कुरान करीम जा पढ़ियल, ओ कुरान करीम जा अण पढ़ियल, पढ़ियल आहीं अल्हम्दुलिल्लाह, अण पढ़ियल भी आहीं। जेकॾहिं नमाज में बीहंदे पेश इमाम अॻियां पढ़ंदो, नमाज फाइनल में अचे करे हा दुआ पढ़ंदो, रब्बना ग़फिरली, ओ मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ फरमा, वल वालिदैया, मौला मुझे अब्बे अम्मा के मुआफ़ फरमा, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मौला क़यामत जे अचण ताईं जेके ईमान वारा हन मुंहिंजा मौला उन्हनि खे भी मुआफ़ फरमा। ओ मुसलमान, आऊं तोखां सवाल थो कयां, हिकिड़ी नमाज पढ़ण जे एवज़ तुंहिंजा केतिरा उहे हक़ रहियल हुया, उहे केतिरा रब जा हुक्म हुया जेके मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा पूरा करे छॾिया। मुसलमान, निमाज़ निमाज़ निमाज़, तू निमाज़ सां प्यार कर, मुझो अल्लाह तुझो बेड़ो पार करे छॾे। लेकिन मां आयत करीमा जे हिकड़े हिकड़े जुमले ते ॻाल्हाईंदुमि, रब्बना ग़फिरली। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, पहिरीं पंहिंजे लाइ दुआ घुर, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पहिरीं कंहिंजे लाइ दुआ घुर, मौला। कुरान करीम जी ॿी आयत, वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना ग़फिर लना वलिइख्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। मुझे करीम रब फरमायो त जेके न तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा अजीज व अकारब, तव्हांजा मुसलमान भाइर दुनिया छॾे विया आहिनि, ओ दुनिया में रहण वारो उन्हनि जे बख़्शिश लाइ मां अल्लाह खां दुआऊं घुरंदा कयो। लेकिन पहिरीं अल्लाह फरमातो, रब्बना ग़फिर लना, दुआ घुर, मौला मूंखे मुआफ़ फरमा। इन हिकड़े जुमले ते मां बार बार ज़ोर ॾींदुसि, मौला मूंखे मुआफ़ फरमा। ॿी आयत में बि रब्बना ग़फिरली, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पो मुझे भाइरन खे, पो मुझे अब्बे अम्मा खे, पो मोमिनन खे केर तो हुक्म करे? चो रब्बुल आलमीन तो हुक्म करे। केर तो हुक्म करे? ॻाल्हायो, केर तो हुक्म करे? अल्लाह तो फरमाए, ओ बेकदर, ओ अल्लाह जे ज़ात खां गाफिल रहण वारा, ओ अल्लाह जे अज़ाब खां न डिॼण वारा, तोखे अंदाज़ो ई कोन्हे त मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो बेनियाज़ रब रहीम भी आहे, करीम भी आहे, मेहरबान भी आहे। लेकिन मुझे अल्लाह जो अमर केतिरो आहे, मुझे अल्लाह जी बेनियाज़ी केतिरी आहे। अज़ीज़ाने मन, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, पहिरीं पंहिंजे लाइ दुआ घुरंदो कर। सवली सिंधीअ में समझाया, जेकॾहिं तुंहिंजे जिस्म जे मथां मिट्टी लॻल आहे, पाणी तोखे साफ़ खपंदो या मिट्टीअ वारो खपंदो? जवाब ॾियो, ॻाल्हाईंदा अचो। कपड़ा तव्हांजा मेरा लॻा पिया आहिनि, उन मेरनि कपड़नि खे धोअण जे लाइ तव्हांखे पाणीअ साफ़ जी ज़रूरत आहे या मेरे पाणीअ जी ज़रूरत आहे? जल्दी में ॿुधायो। जेकॾहिं भला कपड़ो त मेरो आहे, लेकिन जंहिं कपड़े सां पाणी सां धोआं थो उहो बि कप में भरियो पियो आहे। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा? कोन ॻाल्हायो, ॻाल्हायो त मां अॻिते वधां। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा? छो गंदा थींदा? तो त धोअण पे चाहियो। ॾिसण वारो चवंदो, ख़ुदा जा बाना, कपड़ो त मेरो आहे, इन खे धोअण लाइ उन पाणीअ जी ज़रूरत आहे जेको पाणी ख़ुदि घटि में घटि साफ़ त हुजे। ओ मुसलमान, समझी छो नथो? ओ पंहिंजे पीउ जे लाइ दुआऊं घुरण वारा, ओ पंहिंजे भाउ लाइ दुआ घुरण वारा, ओ हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ घुरण वारा, जो अल्लाह तो के हुक्म करे रहियो आहे। ओ मुंहिंजा बाना, पहिरीं
पंहिंजे पाण खे मां रब खां बख़्शिरा जेॾी महिल मां अल्लाह तोखे मुआफ़ करे छॾियो पोइ ज़ुबान तुंहिंजी हलंदी वेंदी तुंहिंजो रब तुंहिंजूं दुआऊं क़बूल कंदो वेंदो। अल्लाह जे नेक सालिहन खां दुआ छो घुराईंदा आहियूं? इन जे लाइ घुराईंदा आहियूं त मां गुनाहगार हां, मुंहिंजी दुआ क़बूल थिए अलाए न थिए। हे अल्लाह जो नेक बानो आहे, कॾहिं कॾहिं वाट वेंदे कॾहिं कॾहिं वाट वेंदे मुसाफ़िर खां बि दुआ घुराईंदो कर। तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त कॾहिं कॾहिं वाट वेंदो जेको मुसाफ़िर आहे उन जे मथां केॾी महिरबानी आहे। हज़रत मुस्लिम बिन अमर अल्लाह ताला जो नेक सालिह बानड़ो आहे, पाण फरमाइनि था दिल में दिल में ख्याल आयो त जिंदगी खां बाद में जेके मामलात हन उन्हनि जे लाइ का ॼाण हासिल कयां। पाण फरमाइनि था त हिकिड़े शहर जे कब्रिस्तान में वयुसि, मालूम कयुमि को अहिड़ो कबरुनि खोटण वारो मिले जंहिं सॼी जिंदगी कबरूं खोटियूं हुजनि। ख़बर पई त फलाणे मुक़ाम में हिकिड़ो कुराड़ो वेठो आहे जेको जवानीअ खां वठी कबरूं खोटींदो रहंदो आहे। हाणे पीरी थी वई आहे मगर उन जो कम अज भी कबरूं खोटणा जिंदगी जो गाडो हुनजे इन कारोबार ते हली रहियो आहे, इन मजदूरी ते हली रहियो आहे। हज़रत मुस्लिम बिन अमर से फरमाइनि था उन मुकाम जो रुख कयुम वञा त वाके सफेद रीश सां हिकिड़ो कुराड़ो वेठो आहे, वण जी छाम में पंहिंजो पसीनो उघी रहियो आहे। तोखे ख़बर ई कान्हे का ओ पसीनो वहाए रिज़्क़ कमाइण वारा हथन में लिफूं रखी कोडर वहाइण वारा तोखे अंदाज़ो न आहे त मुंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा वटि जेको हलाल जी रोज़ी कमाइण लाइ पसीनो वहाईंदो आहे, जेको हलाल जी रोज़ी कमाइण लाइ मेहनत करे हथन में लिफूं विझंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा उन जे हथड़नि खे चुमियूं ॾियणु फरमाईंदो आहे। हलाल जी रोज़ी कमा, याद रखी छड़ मुसलमान कुछ भी कोन मिलंदी हराम में। हिकड़े मिंट जे लाइ तसव्वुर कर ओ रुश्वत खाइण वारा, हिकड़े मिंट जे लाइ तसव्वुर कर ओ ॿियनि जो हक़ तबाह करण वारा। जेकॾहिं मण खीर जो तुंहिंजे साम्हूं हुजे, जेकॾहिं हिकिड़ो छटांग पेशाब जो तुंहिंजे साम्हूं उन में विझिजे, हिकिड़ो ढुक भरींदे चवंदो उल्टी करे कढी छॾियां, पोइ जॾहिं इहो सम्झ में अचे थो त पाक खीर में मण जे अंदर हिकड़े छटांग जो कुछ भी कोन हूंदो आहे, लेकिन समझी थो त इहो मण खीर जो मुंहिंजे लाइ हराम थी वियो, त पोइ छो नथो समझी त जेका अल्लाह तोखे हलाल जी रोज़ी ॾिनी आहे उन हलाल जे रोज़ीअ में जॾहिं रुश्वत वठी करे हराम जो पैसो गॾु कंदो है उन वक़्तु तुंहिंजूं अखियूं छो नथियूं खुलनि? इन करे नथियूं खुलनि जो तुंहिंजे अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ मौजूदु आहे। जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ हूंदो आहे, जंहिंजे अंदर में ख़ुदा जो खौफ हूंदो आहे, जंहिंजे अंदर में कब्र जो याद हूंदी आहे, जंहिंजे अंदर में अल्लाह जे आॾो बीहण याद हूंदो आहे, जंहिंजे दिल में हूंदो आहे त मां रुश्वत छो थो वठां, जंहिंजे दिल में हूंदो आहे या मिस्कीननि मारूड़नि जूं ही मां ज़कातूं छो थो खावां, जंहिंजे दिल में हूंदो आहे ए ग़रीबनि जो माल छो थो खावां, मूंखे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, अल्लाह जे आॾो हाज़िर थियणो आहे, अल्लाह जो क़ुरान करीम उनखे याद ईंदो आहे। व अम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा। जेॾी महिल रुश्वत खां डिॼी वियो त मुंहिंजे रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल ग़रीबनि यतीमनि जे ज़कात खां डिॼी वियो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल कंहिंजे गाह जे भरी करण खां डिॼी वियो रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि, जेॾी महिल कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ी करण खां डिॼी वियो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि। मुंहिंजे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ओ मां अल्लाह खां डिॼण वारा, ओ मां रब खां डिॼण वारा, तूं त मां ख़ुदा खे न ॾिसी रहियो आहियां पर तुंहिंजो अल्लाह तुंहिंजे इरादनि खे बि ॾिसी रहियो आहे। मुझे करीम रब फरमायो अज तो हिन अखिन जे ॾिठे खे लत हणी परे करे छॾियो, मां रब थी तोसां वाइदो थो कयां फ इन्नल जन्नत हियल मअवा। ओ
मुझा बाना अज तो दुनिया के मां करीम रब जे खौफ में हराम दौलत खे लत हईया तू जो रब थी वायदो करे रहो हाँ ऐ मुझा बाना तो दुनिया में मां अल्लाह जो खौफ रखियो तुझे अल्लाह तुझे ला तू दुनिया में तुझे ला जन्नत में तुझे रब महल ठहरा तैयार करे छड़िया अंदर में खौफ पैदा कर अंदर में खुदा जो खौफ पैदा कर तुझे दिल में ख्याल ईंदो अज कुरान सोलंगी और फकीरो जेतरो बुधण चाहो ता रब जो कुरान बुधो अज सजी तकरीर अल्लाह जे कुरान मा करण तो चाहा ऐ मुसलमान गौर सा बुध तुझे अंदर में सवाल पैदा थींदो जे कदे मा हे मौलवी त सजण साईं जो चरियो फकीर झट में गाल करे वयो पर रिश्वत न वठंदुस एसी जो बिल किथों भरींदुस रिश्वत न वठंदुस त मा फलाणो किथों कंदुस जे कदे 10% न वठंदुस फलाणे खरीब जो जिरेब किथों मां खरीद कंदुस मां चंगन सा कुल्हो कीअं मिलाए हलंदुस भली गाड़ी किथों आणींदुस मूं वटि ज़रियो कोने ओ अकुल ते यकीन करण वारा अज अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो फमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा मुझो अल्लाह फरमाए तो मुखा डिजी ता दिस मुझो रब फरमाए तो मुखा डिजी ता दिस पंहिंजे अंदर में मां रब जो खौफ रखी ता दिस तू छो थो चवी त मां किथों आणींदुस रिज़्क़ रोज़ी तुंहिंजे हवाले नाहे रिज़्क़ रोज़ी उन रब कायनात जे हवाले मुझो बेनियाज रब थो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ दिल में रखो मां अल्लाह तुझे ला वाटू पाणे खोली दो वींदुस ओ मुझा मौला वाटू त खोलण जो हुक्म बुधम पर मोट दुकान कोने किथों ज़रियो ठंदो जमीन काने किथों इनकम ईंदी हार पे जी ताकत काने का किथों मुखे हिस्सो मिलंदो मुझे अल्लाह फरमायो व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ओ दुनिया जे मथा यकीन करण वारा तुझो रब तो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ रखो तुझो अल्लाह एडो ताकतवर अहिड़ा दर खोलींदो जो तुझे कदे वहम ऐं गुमान में भी कोन आया हूंदा अकुल सां न हला अकुल सां दुनिया खे हलाइबो आ कुदरत जे कानून तुझे अकुल जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे सोच जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे थ्योरी जो मोहताज ना है अल्लाह जो कानून पंहिंजो अल्लाह ओहो आ जेको अल्लाह खालिक कुल शै तुझो भी पैदा कंदड़ा त मुंहिंजो भी पैदा कंदड़ा वक्त इंतहाई महदूद आ मौजू किथे सैयदना अमीर उमर सोणे जो रहजी न वने मां यकदम अगते वधा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खुदा जे पाक कलाम मुक़द्दस मां बचार आयतूं अञा पढ़ा मां तोखे ॿुधाइण थो चाहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजो सुहिणो करीम रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर तोखे प्यार में भी समझाए रहियो आहे पर मुंहिंजो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो भी तोखे क़ुरान में ॿुधाए रहियो आहे तू इहो न सोचजा त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो क़ुरान करीम में न ॿुधायो आहे पहिरीं मुंहिंजे अल्लाह तोखे फरमायो अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा मुझो रब तो फरमा इहो गुमान भी न कजा इहा सोच भी न कजा इरादो भी न कजा मां इएं ही दुनिया में आयो हा मुझे अचण जो कोई मकसद कोने को मां पाण ही आयो हा पाण ही रहंदुस अल्लाह जे ज़ात फरमाए व अन्नकुम इलैना ला तुरजऊन तू इहो न सोचजा त मां अजायो हा न तोखे अजायो पैदा कयो वयो आ न वरी तोखे हमेशा रहण ला मोकिलियो वयो आ मेहमान हई मुसाफिर हई दुनिया जे अंदर छाही जवाब दियो इंसान चाहे जेतरा वेठा आयो छायो मेहमान आयो छायो गालायो छायो मुसाफिर आयो मुसाफिर जो कम केड़ो आ आ तमा का सवाल तो पूछा जे करे भिरिया सिटी जे बाहर मुजा दोस्त अजीज को मुसाफिर खानो ठहल हो जे उन जो मकसद चाहे त मुसाफिर घड़ी खन इंतजार कंदो आ केर इंतजार कंदो आ जेको पंहिंजे मंजिल जे तरफ रवानो थियण वारो हुंदो आ मुसाफिर खानो त मुजा दोस्त घड़ी पल जे इंतजार वारो हुंदो आ
मक़सद इंसान जी मंज़िल हूंदी आहे। रब चवे थो हीअ दुनिया मुसाफ़िर खानो आहे, तुंहिंजी मंज़िल तुंहिंजे करीम रब वटि मौजूद आहे। तुझी मंजिल काथे आहे? तुझे अल्लाह वटि मौजूद आहे। तू पाण ही दुनिया में न आयो आहे, तोखे पाण ही दुनिया में न हा जेडी मल न मौत मथो ईंदो अल्लाह अल्लाह रब जो क़ुरान करीम ॿुध जेडी मल हज़रत इज़राइल सुणो तुझे मथा ईंदो ऐं उन जो अजीब रूप ताब तुझे मथो ईंदो। चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ईमान वारे जे मथा हज़रत इज़राइल ईंदो आहे त ईमान वारे जी ईद थींदी आहे। किए बुधाया रब जो कुरान तोखे जॾहिं ईमान वारे जे मथा मौत जी घड़ी दिया उन ला ईद जी घड़ी हूंदी आ, पर जॾहिं पलीत जे मथा मौत जी घड़ी ईंदी आ हू ईअं महसूस कंदो आ त उन जे मथा दुनिया जो मिड़ई अज़ाब कड़कण वारो आ। जेको न मरण वक्त मुंह ख़राब करे चीखे हुन जे जिस्म जो हुलियो तब्दील थी वञे हुकुम आ त उन वक्त उनखे ईअं न चओ त कलमो पढ़, उनखे चवणो नाहे बल्कि उन जे भर में वॾे आवाज़ सां कलमे जो विर्द कंदा रहो त अल्लाह जी ज़ात जे हुनखे तौफ़ीक़ ॾींदो त तव्हांजो आवाज़ त ॿुधी रहियो आहे, तव्हांजे आवाज़ जे पोयां हू कलमो पढ़े त रब उन जा साथी सवला करे छॾे। हज़रत बिलाल हबशी मुझे मदीने वारे मीर जो दीवानो आ, मुझे हुजूर जो परवानो आ। तमे आखिर जॾहिं आखिरी घड़ी मथो आई आ इज़राइल अचे मथो मैसेज खणी पहुतो आ, अल्लाह जो हुक्म खणी अचे पहुतो आ। घर वारा ॾिसी घर वारी ॾिसी ॿिया घर वारा ॾिसी चवंदा हाय बिलाल हाय बिलाल। हज़रत बिलाल अखियूं खोले चवे थो ख़बरदार थियो। हाय तॾहिं चइबो आ, हाय तॾहिं चइबो आ जॾहिं का मुसीबत कड़कंदी आ, हाय तॾहिं चइबो आ जॾहिं मुश्किल घड़ी ईंदी आ। बिलाल जे मथा काई मुश्किल नाहे, तव्हां सब्र करे शुक्र कयो। बिलाल कुझु लम्हनि में पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार करण वारो आ। मोमिन जे मथा मौत ईंदो आ त उन जे लाइ मौत भी अल्लाह जो कुर्ब साबित थींदो आ। ऐं यादि रख मुसलमान मौत भी अल्लाह जी हिकु नेमत थी, यादि रखी छॾ मौत भी अल्लाह जी हिकु नेमत आ। टियों दफ़ो थो दोहरायां जीअं न ज़िंदगी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आ, ईअं मौत भी अल्लाह जी ॾिनल नेमत आ। हिकिड़े मिंट लाइ सोच खरबपति हुजे मौत न अचेसि ऐं ईअं पियो हुजे घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? जवाब ॾियो मुसलमानो, घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? नेठ तंग थी करे पहिरीं ख़त्मा पढ़ाईंदा दुआऊं घुराईंदा अल्लाह सिहत ॾे सिहत ॾे सिहत ॾे। जेॾी महिल थकिजी पिया मौली साहब अचो को यासीन जो विर्द कयो बा ख़ैर त आहे अल्लाह से हाणे साथी सवला करेसि, अल्लाह से साथी सौला करेस। ऐ मुसलमान जी जिंदगी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आ, ये मौत भी अल्लाह जी ॾिनल हिकु नेमत आ। खुदा खां दुआ घुर त शल जिंदगी भी ख़ैर जी गुज़रे त मौत भी ख़ैर वारो अची वञे। जिंदगी भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नक्शे कदम ते गुज़री वञे त शल मौत जे घड़ीअ भी मुस्तफ़ा करीम जो रब दीदार नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला। जंहिंखे मुस्तफ़ा जो दीदार थींदो उन जो हिते भी बेड़ो पार होंदो आ त हुते भी बेड़ो पार होंदो आ। अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। स्पीड घणी तेज कई थम पर वक्त साथ घट थो ॾे। अल्लाह फरमायो मौत खे भी तुंहिंजे रब पैदा फरमायो आ, जिंदगी खे भी तुंहिंजे रब पैदा फरमायो आ। तो रब तोखे छा थो ॿुधाइण चाहे? रब चवे थो तोखे मोकिलियो दुनिया में मूं आ, तोखे वापस भी मां अल्लाह घुराईंदुसि। मौला इहो ॼमण खां वठी करे मरण ताईं इहो जेको भला विच में स्पेस अता फरमायो थे, ही जेको टाइम ॾिनो थे जंहिंमें असां मजना लॻा पिया हूं, को हमरा इश्क में अंधो लॻो पियो आ, बनीअ जे इश्क
इश्क में, दौलत जे इश्क में, मुझ कुकड़न जे इश्क में, कुत्तन जे इश्क में। याद रखी छद मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, ये दुनिया आखिरत जी बनिया, हे दुनिया आखिरत जी बनिया। बहराड़ी वारो जवाब दियो, जेको कमर सारियूं काहे रहियो आ, इहो दियो ख़बर सारियूं खणंदो या कणक जो अन्न खणंदो। जवाब दियो, छा खणंदो? जंहिं कमंदु पोखियो आ उहो कमंदु खणंदो या जोर जो अन्न खणंदो। हिकिड़ो ई जवाब मिलियो, बनीअ में जेको पोखिबो आ उन जो ई सिलो ज़मीन ता फरमाईंदी आ। मुझे मदीने जे मीर फरमायो, हीअ ज़िंदगी आखिरत जी खेती आ, बनी आ। हिन बनीअ में जेको पोखींदे उहो ई मिलंदुई। गाल समझ में अचई या न अचई? तेज तो पियो ॻाल्हायां, अल्लाह करे मन तुझे समझ में अची वञे। हिन ज़मीन में सारियूं पोखियूं थई त कणक न मिलंदी, त हिन ज़िंदगीअ वारी ज़मीन में कुकड़न जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुकड़न सां गॾु कबूतरन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कबूतरन सां गॾु जेकॾहिं कुतन बिल्लन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुतन बिल्लन सां गॾु जेकॾहिं सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त पंहिंजे मुंहं खे रुॻी सिंगारण जो शौक़ कंदे, पंहिंजे मुंहं जे सिंगार सां गॾु, पर जेकॾहिं 24 कलाक पंहिंजे दिल में मुझे अल्लाह जे ज़िक्र खे जाइ ॾींदे, रसूलुल्लाह जे शरीयत सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारींदे, कब्र में तुंहिंजो पेर पो पवंदो, आसानी मुंहिंजो रब अॻे ई पैदा करे छॾींदो। गाल रहिजी न वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर जी गाल पे कयम, याद आ? विसरी त न वई। मुस्लिम बिन अमर आयो, उन कब्रूं खोटण वारे खे चई, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? चई अल्हम्दुलिल्लाह, ख़ैर जी गुज़रे पई। चई अॼु हिकिड़ो सवाल खणी आयो हां। पुछण लॻो, गोरख साईं कहिड़ो? हज़रत मुस्लिम बिन अमर फरमायो, तका ज़िंदगी जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधा, ज़िंदगी तो कब्रूं खोटियूं हन, जेका सॼी ज़िंदगी न रुॻी तोखे यादि हुजे, पर तुंहिंजे ज़िंदगीअ जे सॼे निज़ाम खे तब्दील करे छॾियो हुजे। रोई थो ॾे गोरख। अदा ॻाल्हायो, छा खपे तव्हांखे? जेको खपे ॿुधायो, जेकर न त पोइ ॻाल्हाईंदो मां बस कंदुमि, ख़बर आहे तव्हांखे मुंहिंजी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत मुस्लिम बिन अमर जियादो रोई जवाब थो ॾे, मुंहिंजा साईं ज़िंदगी गुज़रिया, रोज़ सरासरी 3 कब्रूं खोटींदो हां, 3 कब्रूं तैयार करे हिन वण जे हेठों वेहंदो हां। हे वण बि मुंहिंजे ज़िंदगीअ जो साथी आ। पोइ जेका पहिरीं कब्र खोटींदो हां, जेको पहिरीं मैयत ईंदो आ उन खे ॾींदो हां, 2 नंबर वारी 2 नंबर वारे खे, 3 नंबर वारी 3 नंबर वारे खे। अगर तादाद वधी वेंदो आ त कंहिं ॿिए जी मदद वठंदो हां। पाण फरमायो, छा ॾिठी? चईंसि हिकिड़े ॾींहुं 3 कब्रूं ठाहे तैयार कयम। घणियूं कब्रूं ठाहे तैयार कयम? कब्र याद थई मुसलमान? याद थई? कदे मुकाम का भूलजी लंघियो आई? चो न, हाणे महरम शरीफ अचे तो, 9 10 तारीख वींदुसि, बाबे जे पुठड़ीअ ते वञी पाणीअ जो ढुकड़ो नाए ईंदुसि त बाबे जी पुठी थधी थी पवे। ऐ मुसलमान याद रखी छॾ, छा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम 15 शोबान जे रात तोखे हुक्म कोन ॾिनो आ त रात जो मुकामन ते वञंदा कयो? हुजूर फरमायो नाहे त मुकामन ते वञंदा कयो, पंहिंजे वॾड़नि जा जेके निशान थव उन्हनि खे बरकरार रखंदा कयो। छाजे करे? इन जे करे त इबरत हासिल कयो त कल मुंहिंजो बाबो दुनिया जो हेॾो अमीर हुयो, अॼु मिटीअ जे हेठां ढेर लॻो पियो आ। आख़िर फना 100 साल जे जिए कोई, फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई, फिर भी एक दिन मरना। हाँ, एतिरो ज़रूर आ, अगर दुनिया जे अंदर अल्लाह ऐं महबूब मुस्तफ़ा जे रज़ा वारी ज़िंदगी गुज़ारी त इन मिटीअ जे अंदर भी तुंहिंजी ज़िंदगी अज़ीम हूंदी। अगर खुदा जे मखलूक सां सुठो ज़िंदगीअ में थी हले त कब्र जे अंदर भी तोसां ॾाढो रवैयो सुहिणो हूंदो। जेकॾहिं न त मुंहिंजा दोस्त ही मिसाल ॿुध, वक़्तु तुंहिंजी मर्ज़ी।
हजरत मुस्लिम बिन अमर फरमा हिकड़ी कबर तैयार, बी तैयार, टी तैयार, इंतजार में छो त मुंहिंजी रोजी हुई। ॾिठ में जनाज़ो पियो अचे, 8 माण्हू जनाज़े सां गॾु घणा ॻाल्हायो घणा 8 माण्हू जनाज़े सां, 4 कुल्हे कांधी, 4 नंबर वार कुल्हो ॾींदा था अचनि, फ़क़त 8 माण्हू जे वक़्त में उहे अञा मुक़ाम खां ॿाहिरि जॻह ते निमाज़ जनाज़ा अदा पिया कनि। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइनि था त गोरख चयो अल्लाह जे कुदरत जो निज़ाम ॾिठुमि, अर्श खां ॾिठुमि हिकिड़ो अजीब क़िस्म जो घोड़े नुमा को जानवर आहे, जेके ॿिनि ते 2 माण्हू चढ़ी आया। हिकिड़ी क़बर जेका पहिरें खोट में उन जे मथां अचे बीठा, हिकिड़ो सॼे पासे बीठो, हिकिड़ो खॿे पासे बीठो। खॿे पासे वारो सॼे पासे वारे खे चए थो त लिख, चवे थो साईं छा लिखां? चवे थो लिख त हिन क़बर वारे जी क़बर 20 गज़ हेॾहूं मोकिरी, 20 गज़ हेॾहूं मोकिरी, 20 हेॾहूं मोकिरी, 20 हेॾहूं मोकिरी। चए थो मुंहिंजा साईं मंज़र ॾिठुमि, उहो ई 2 ॼणा वरी फ़रिश्ता ॿी क़बर ते आया। चवे थो लिख, चवे छा लिखां? चवे थो लिख त जेसि ताईं हिन जी निगाह पवंदी अल्लाह तेसीं हिन जी क़बर खे कुशादो करे छॾियो आहे। वरी जॾहिं 3 क़बर ते आया, चवे थो लिख, चवे थो साईं छा लिखां? 2 आंगुरियूं मथे करे थो चवे, जेको अशहद आंगुर ऐं आंगूठे जे विच में नंढड़ो नंढड़ो ई हिस्सो मौजूद आहे, लिख त हिन क़बर खे एतिरो सोढ़ो कयो वियो आहे। चवे तो हज़रत मुस्लिम बिन अमर ये चई गोरख रोई दिनो, अजो अजीब मंजर रब जो दिसी रहो हाँ। जडे पहरी कबर जो इंतजार कयम 8 मानू गड हुजन, जडे कबर के मुझा दोस्त अजीज नमाज़े जनाजा पढ़ी आया, दफन करण लगा, एकड़ो मानू मुखे कबर जो मुआवजो देण लगो। फरमाए तो गोरख तो पुछो मान त दियो खबर ही केरा जे जे जनाजे में सिर्फ 8 मानू, उन्हनि जवाब दिनो त हे मजदूर आ, हारी मानू हो, सजी जिंदगी वेचारो मजदूरी करे पेट पालींदो हो, अदा गरीब जो केरा अल्लाह का सवा। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख इए चई उहे पैसा वापस कया, उन्हनि के चवण लगो ओ कुल्हे कांदी थियण वारो, तव्हां खे लख लख मुबारका, जेको तव्हां जे नज़र में गरीब अची रहियो आ, मां हिन अखियुनि सां ॾिठो आ, हिन कननि सां ॿुधो आ, अञा कबर में कोन पुॻो आ त मुंहिंजे रब उन जी कबर अॻे ई कुशादी करे छॾी आ। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था त गोरख रोअण शुरू कयो, अर्ज़ तो करे साईं बी कबर जो इंतजार कयो, ॾिठम त सिर्फ 4 माण्हू, 8 बि न, सिर्फ 4 माण्हू कुल्हड़ो ॾयो अचनि था पिया। हैरत में पइजी वयसि, छो त उन कबर जे मथां फरिश्ता हिक ॿिए खे चई रहिया हुया जेसीं नज़र पवे तेसीं कबर कुशादी लिखी वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख ज़ारो कतार रोई दिनो, उन 4 माण्हुनि कांदिन जॾहिं उन मैयत खे दफन कयो, उन जे कबर जो मुआविज़ो ॾियण लगा। हज़रत गोरख मुआविज़े वठण वारे खे चयो मूंखे मुआविज़ो बाद में ॾे, पहिरीं मूंखे ॿुधाए त ही मैयत केरा जंहिंसां 4 माण्हू गॾु हल, त उन जवाब ॾिनो ऐ कबर खोटण वारा गोरख असां सुञाणूं नथा त केरा, बाट बींदो हुयो, मुसाफिर हुयो, दम परवाज थी वयुस, हुजूर जो उम्मती समझी गुस्ल कराए कफन ॾेई दफन कणाया हो। ज़ारो कतार रोई चयो मान जेके दुनिया में कोई नथो सुञाणे, अल्लाह जे ज़ात उन ला अॻे ई कबर खे नज़र जेतिरो कुशादो करे छॾियो आ। अणवाकुफ़ जे जनाज़े में ही कोन वींदा हो, गरीब जे जनाज़े में कोन, भले मां मौलवी हां, बापा जी ॻाल्हि कया तहां जी न, छो त सणभो हूंदो त बहंध ॾींदो, सणभो हूंदो त थोड़ो माल ॾींदो, हल कबर में मुला त तुंहिंजी बि ख़बर थी पवे। जनाज़े खे विहजारे पोइ थो ज़ालिम पहिरीं सोचे थो त हंधु कहिड़ो मिलंदो, खट कहिड़ी मिलंदी, ॼण नवाब जा पुट तोखे मरण जो इरादो ई कोन्हे को। यादि रखी छॾ, मुस्लमान जॾहिं मुस्लमान खे गुस्ल ॾियारे फ़क़त हिकिड़ो तसव्वुर करे अल्लाह जो शुक्रानो अदा करे, मौला तुंहिंजा करोड़े कर्म जो अॼु मुंहिंजे हथनि में हिम्मत ॾिनी अथई, मां
मुस्तफ़ा जे कंहिं ग़ुलाम खे गुस्ल ॾियारे रहियो हां इन नियत सां त सुभाणे मुंहिंजे मथां बि आ घड़ी खुदा करे छॾ मूंखे बि आशिकाने मुस्तफ़ा गुस्ल ॾियारे नसीब थी। ओ गोरख चवे तो टे जणे जो इंतजार कयुम टे जो इंतजार कयुम त ॾिसां केर थो अचे जंहिंजी क़बर हेतिरी आहे चवे तो इंतजार कयुम खणी जो ॾिसां वाह वाह वॾियूं वॾियूं टुटियूं गाॾियूं पयूं अचनि लैंड क्रूज़र पिया अचनि वॾा वॾा भला भला माण्हू कंहिंजा नाला खणा को नाराज़ न थी वञे XYZ भला भला माण्हू शहर जा मुअज़्ज़िज़ीन कतार दर कतार लॻा पिया ओहो गोरख चवे तो ज़ारो कतार रोहण लगुसि त जंहिंजो दुनिया में हेॾो इस्तक़बाल थी रहियो आहे मौला इहो केरु आहे जंहिंजे क़बर खे हेतिरो सोढ़ो कयो वियो आहे जेॾी महिल कांधी दफ़न करे मोटिया हिकिड़े ॾिठुमि त हे क़रीबी रिश्तेदार आहे जेको ज़्यादा रोई रहियो आहे बाह में हथ विधुम बासे ते वठी वियुसि गोरख हुयुसि कंहिंजो जनाज़ो हो जवाब मिलियो हीअ फलाणे रईस जी घर वारी हुई केर हुई फलाणे जवाब दे के रही फलाणे ऐ गरीब शुक्र कर खुदा दौलत घणी न ॾिनी थई न शुक्र कर हिकिड़ो जुमलो जमा कंहिंखे बुरो लॻे त उको ई लॻे सच वकुल जा अल हक व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका मां तव्हां खां थो पुछां शादीअ जो टाइम थींदो आहे न शादी त गरीब जे न्याणीअ जी बि थींदी आहे गरीब जे पुट जी बि थींदी आहे जवाब ॾियो थींदी आहे अमीर जे पुट जी बि अमीर जे पुट जी शादी निकाह रात 10 बजे अॼु 2 बजे खां वठी काथे हूंदो आहे जो ब्यूटी पार्लर में जवाब ॾियो काथे हूंदो आहे ब्यूटी पार्लर में रईस जी न्याणी काथे तयार थींदी आहे ब्यूटी पार्लर में 2 बजे खां वठी रात जो 11 बजे जेसि ताईं तव्हां तयार थिए खुदा जे वास्ते जवाब ॾियो उन ॿिए पहिरीं जी नमाज़ पढ़ी ॻाल्हायो जवाब आहे त न पढ़ी टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी छो था ॻाल्हायो चओ त न पढ़ी मगरब जी पढ़ी चओ त न पढ़ी इशा जी पढ़ी न पढ़ी छो न पढ़ी अगर मां वुज़ू कंदसि त मुंहिंजे मुंह जो मेकअप ख़त्म थी वेंदो ओ मसनूइयत ते यकीन रखण वारा पंहिंजी आख़िरत खे बर्बाद करण वारा दुनिया मिसाल ॾींदी आहे त फलाणे अमीर जी न्याणी फलाणे ब्यूटी पार्लर तां तयार थी आई तोखे ख़बर कान्हे का त निकाह त सुन्नत आहे सुन्नत किथे पोइ पहुती आहे पहिरीं केतिरा फर्ज़ खुदा जा पंहिंजे मथां वबाले अज़ाब बनाए पोइ पहुती आहे पर मां तोखां थो पुछां गरीब जो ॿार निकाह जे टाइम ते पहिरीं वुज़ू करे नमाज़ पढ़ी पोइ अचे निकाह पढ़ंदा जवाब ॾे गरीब खुदा वटि भलो आहे या अमीर सच चओ उन अमीरन खे मैसेज ॾियां थो मन मैसेज हिन फ़कीर सजण साईं जे फ़कीर जो पहुची वञे इहे दुनिया जे मेकअबनि सां कलाक बूथ भलो थींदो आहे पाणी लॻो मेकअप ख़त्म थी वेंदो आहे अचो तव्हांखे उहो मेकअप ॾिसां अचो तव्हांखे उहो मेकअप ॾिसां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी आहे रंग जो कारणो आहे अर्ज़ करे मुंहिंजा आका मां मुस्तफ़ा तुंहिंजो दीवानो हां मुंहिंजो रंग कारणो आहे कुझु मुंहिंजे बिरादर वारा टोकूं था मुझे करीम मुस्तफ़ा सॾो करे उन जे मुंह ते जो शफ़क़त जो हथ घुमायो अल्लाह जे ज़ात उन जे कारे कलर खे इहे चमकदार चोॾीअ जो चंड बनाए छॾियो हुज़ूर फरमायो इहो तुंहिंजे नस्ल में सूंह क़यामत ताईं ख़त्म न थींदी जंहिंजे चेहरे ते मुस्तफ़ा जो हथ लॻे उहा सूंह क़यामत ताईं ख़त्म न थींदी जंहिंजे दिल ऐं ज़ुबान में दुरूद मुस्तफ़ा हुजे उहा सूंह क़ब्र ऐं क़यामत में कॾहिं ख़त्म न थींदी अज़ीज़ाने मन बस इहा ॻाल्हि हिते ख़त्म थी मां मोटां थो पोइ ते हज़रत अमीर उमर केर नालो वरतम जो हज़रत अमीर ॻाल्हायो हज़रत अमीर नथा ॻाल्हायो मूंखे शक थो पए नथा ॻाल्हायो मूंखे शक थो पए ख़बर अथव कहिड़ो छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो मुंहिंजो उमर उहो आहे जंहिं गलीअ सां ईंदो आहे शैतान रस्तो छॾे भॼी वेंदो मुझो उमर जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयोआ जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयोआ नरुगी इस्लाम कबूल कयोआ इस्लाम कबूल करे उहा जेका उघाड़ी तलवार गॾु खणी आयो आहे उहा ई उघाड़ी तलवार खणी करे मुझे आका जे दरबार में अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं अॼु उमर बिन ख़त्ताब मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणिजी चुको आहे उन ॾींहं खां
में निमाज पढ़ी वेंदी हुई, अंदर अंदर पढ़ी वेंदी हुई। अज उमर बिन ख़त्ताब तो चवे या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, मुस्तफा तवा जो गुलाम ईमान आने चुको आ, हाणे निमाज अंदर कान पढ़बी, हरम में खुलियल निमाज पढ़बी। हुजूर जे दरबार में अर्ज़ करे, हुजूर फरमाए उमर सब्र कर, मुसलमानन जो तादाद थोरो आ, कुफार घणा न मता मुसलमानन के तकलीफ ॾियनि, मुझे मुस्तफा के सब इल्म आ, जेके अल्लाह इल्म ॾियण वारो हुजे उन खां गुजाई कुछ भी ना है, पर जे मुझो मुस्तफा इहा ॻाल्हि न करे हा त अॼु अमीर उमर जो इहो शान बयान ईअं केर करे। मुझे मुस्तफा जे हर हुक्म में राज आ। अमीर उमर उनमर तलवार हा खणी निकतो आ, मक्के जे हिक हिक दर खे खड़काईंदो आ, आवाज ॾींदो आ, ओ घर मालिक अगर कंहिंखे पंहिंजी ज़ाल बेवाह करणी आ, निकिरी अचे मुझे मुस्तफा जे मुक़ाबले में, अगर कंहिंखे बच्चा यतीम करणा आहिनि निकिरी अचे ॿाहिरि, छो त उमर बिन ख़त्ताब अॼु महबूब मुस्तफा जो गुलाम बणजी चुको आ। हुजूर जा दीवाना 39 मुसलमान थी चुका हुया, 40 नंबर अमीर उमर सोने जो हुयो, मुझो मुस्तफा नमाज पढ़ाए रहियो आ। अबू जहल जबल अबू कुबैस ते बीठो आ, एडा ॿिया मुशरिकीन मक्का कुफार मक्का बीठा हन, अमीर उमर के तलवार हथ में आ। जीअं न मुंहिंजा दोस्त पहलवान कंहिं मैदान में कंहिंखे पंहिंजो मट न समझंदो आ, ईअं नाज़ सां हलंदो आ। इस्लाम आणण जो पहिरों ॾींहुं आ, अमीर उमर ईअं तलवार हथ में लोडे रहियो आ, ललकारे रहियो आ मुशरिकीन मक्का खे, ललकारे रहियो आ कुफार मक्का खे। आहे को मां जो लाल अज निकरी अचे, अज अमीर उमर मुस्तफा जो गुलाम बणजी चुको आ। मुंहिंजा दोस्त त जबल अबू कुबैस ते वेही करे अबू जहल तो चवे ऐं उमर तोखे मार पवे तो असां जूं मिड़ई खुशियूं खत्म करे छॾियो। साबित थियो दुनिया जे तारीख़ मां उमर उहो आ जंहिं जगह ते उमर तलवार उभी कंदो आ त मुशरिकन ऐं काफरन जो खुशू रब खत्म करे छॾी। अमीर उमर मुरीद मुस्तफा भी आहे त मुराद मुस्तफा भी आहे। अबू बकर मुरीद मुस्तफा, उस्मान ज़िन्नूरैन मुरीद मुस्तफा, हुजूर जा सहाबी मुरीद मुस्तफा, लेकिन उमर ओहो आहे जेको मुरीद मुस्तफा भी आहे त मुराद मुस्तफा भी। वक्त महदूद ब आयतूं क़ुरान जो जरूर पढ़ंदुसि ऐं अहम मौजू ॿुधाइण थो चाहियां। जॾहिं अमीर उमर न मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो, निमाज़ ओपन शुरू थी वई, रब क़ुरान नाज़िल फरमायो। वक्त हुजे हा खोले ॿुधाया हा त उमर राय ॾींदो हो, सहाबी सभु राय ॾींदा हुया, अमीर उमर भी राय ॾींदो हो। अमीर उमर जे राय खे रब केॾो क़बूल कंदो हो जो रब क़ुरान नाज़िल फरमाईंदो हुयो। अमीर उमर ऐलान कयो, निमाज ओपन थी वई, अल्लाह कुरान नाज़िल फरमायो, या अय्युहन नबी, ओ मु अल्लाह जे कुछ जो खबरों दुनिया ते पहुंचाइण वारा महबूबा, हस्बुकल्लाह, तुझो अल्लाह तुझे ला काफिया, मन तबाक, जन तुझी ताबेदारी कया, मिनल मुमिनीन। ओ सुन्नी सुभान अल्लाह सोर सा चो। अल्लाह ताला फरमाए महबूबा तुझो अल्लाह तुझे ला काफिया, ऐं इहे ईमान वारा भी तुझे ला काफी हन, यानी अल्लाह भी तुझो मददगार आ, ऐं जन मुस्तफा तो ते ईमान आंदो आ उहे भी तुझा मददगार आहिनि। इते हिकड़ी खास गाल कया जे 10 मिनट लगंदव चो तो बुधाया। इन आयत ते एतराज कयो वेंदो आ त इहा आयत जह सूरत में उहा सूरत मदनिया। अमीर उमर ईमान आंदो मक्के में, पोइ इन सजण साईं जे चरे फकीर इहा गाल कीअं कई, तवज्जह, ईमान आंदई मक्के में। इहा आयत जह सूरत में सूरत मदनी, हे त 2 नंबर गाल, ओ चरिया कन खोले बुध, गाल 2 नंबर नाहे। असां सुन्नन जो अकीदो ई ईमान
महाना, लेकिन तोखे समझाइण लाइ चवां थो क़ुरान करीम जे सूरह शूरा मक्किया, उन सूरह शूरा जे अंदर आयत आहे कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। जॾहिं क़ुरान करीम जी इहा आयत नाज़िल थी, मुंहिंजा महबूब दुनिया खे जो मूंखे कुझु न खपे, बस मां मुस्तफ़ा जे बचड़नि सां प्यार कयो। छा कयो मुझे बचड़नि सां? सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे कराबतदार केर हन? मुस्तफ़ा फरमायो अली फातिमा हसन हुसैन। मां तोखां थो पुछां त हज़रत अली ऐं अम्मा फातिमा जी शादी मक्के में थी या मदीने में थी? इमाम हसन हुसैन मक्के में जावा मदीने में जावा? यावा मदीने में, शादी मदीने में थी। कुरान जी आयत मक्के में नाज़िल थी। जे अमीर उमर वारी आयत मदनिया उहा मक्के में कीअं थी सके? त जवाब त जेका मक्की सूरत जी आयत आहे उहा मदनी कीअं थी सघे? तो वटि अक़ल कोन्हे, इल्म कोन्हे, फ़क़ीर तोखे जवाब ॾींदा। क़ुरान अल्लाह नाज़िल फरमायो आहे, लेकिन कहिड़ी आयत किथे रखणी आहे इहो अख़्तियार रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे अता फरमायो। यो हुजूर जो अख्तियार आ त कहिड़ी आयत खे किथे रखणो आ, कहिड़ी आयत खे कहिड़ी सूरत में रखणो आ। आले रसूल जी मुहब्बत भी हक़ आ, असहाबे रसूल जी अकीदत भी ॻाल्हायो, असहाबे रसूल जी अकीदत भी हक़ आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात मरहूम मोहम्मद अनवर जी बख़्शिश फरमाए, उन जे पोयर खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए। तव्हां सां जेके आया आहियूं अल्लाह ताला तव्हां सां खे विख जो अजर अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजो खौफ दिल में पैदा फरमाए। मदीने वारे